हेलो दोस्तों, एक दफ़ो ॿीहर मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चेतन इफर्ट्स यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो। दोस्तों, अॼु असां PST जे सैम्पल पेपर ते थोरी नज़रसानी कंदासीं। अॼु असां इहो थोरो मुतालो कंदासीं त IBA पेपर में कहिड़े क़िस्म जी तरमीम कई आहे। त दोस्तों, पार्ट 1 मदर टंग सिंधीअ में पहिरीं इन्हनि हिकिड़ो टेक्स्ट ॾिनो आहे। असां इन टुकड़े खे पढ़ंदासीं ऐं फाइनल में असां डिसाइड कंदासीं त हीउ टुकड़ो कहाणी आहे, लोक कहाणी आहे, किस्सो आहे या आखाणी आहे। त इन जे सही ऑप्शन जी ख़बर असांखे तॾहिं पवंदी जॾहिं असां इन खे थोरो पढ़ंदासीं। त इन खे थोरो असां पढ़ूं था। हिकु कांउ झिरकी खे चयो त अच त उॾामण जो मुक़ाबिलो करियूं। तंहिं ते झिरकी राज़ी थी वई। कांउ कुझु नंढा पथर गॾु कया ऐं झिरकी खे चयो त जेको इन्हनि मां हिकिड़ो पथर पंहिंजी चुंभ में खणी दरिया जे ॿिए भर वेठल तितर ताईं अॻु में पहुचाईंदो, उहो मुक़ाबिलो खटी वेंदो। ईअं चई ॿई पखी हिकु हिकु पथर पंहिंजी चुंभ में खणी उॾामण लॻा। कांउ जॾहिं दरिया जे मथां पहुतो ऐं पोइते मुड़ी ॾिठाई त झिरकी तमामु पोइते रहिजी वई हुई। कांउ खे रोशो लॻो, यानी इन वॾाओ कयो ऐं झिरकीअ खे चिड़ाइण ऐं तिखो उॾामण अचण लाइ ज़ोर सां सॾु करणु शुरू कयईं। ज़ाहिरी जॾहिं सॾु शुरू कयो हूंदो छा थियो हूंदो, चुंभ मां पथर हेठि किरी वियो हूंदो। कयईं सॾु करण लाइ जीअं ई वात खोलियईं त संदुनि चुंभ मां झलियल पथर वञी दरिया में किरियो। तंहिं ते ॾाढो परेशान थियो ऐं ॿियो पथर खणण लाइ वापसि मोटियो। जेसीं ॿियो पथर खणी दरिया जे पार तितर ताईं पहुतो त छा ॾिसे झिरकी त अॻु में ई तितर ताईं पहुची मुक़ाबिलो खटी चुकी हुई। इन ते वीचारो ॾाढो शर्मसार थियो। त दोस्तों, ॾिठो त असां इन टैक्स खे पढ़ियोसीं। हाणे पहिरियों ई सुवालु आहे, ही इबारत यानी ही टैक्स जेको लिखियलु टुकड़ो असां हींअर पढ़ियो, इहो कहिड़ी सिनफ़ सां वास्तो रखे थो। हीउ किस्सो आहे, आखाणी आहे, लोक कहाणी आहे या कहाणी आहे। त दोस्तों, कहाणी जेका हूंदी आहे उहा कंहिं माण्हू जी बि लिखी वेंदी आहे ऐं कहाणी कंहिं बादशाह जी हूंदी आहे। पुराणी हिकिड़ी कहाणी, उन में कंहिं बादशाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे या अहिड़े क़िस्म जो तव्हां खोड़ सारियूं जेकी कहाणियूं ॿुधियूं हूंदियूं। किस्सो उन खे चइबो आहे जीअं लैला मजनू जो किस्सो आहे, जीअं हीर रांझे जो किस्सो आहे, जीअं ससई पिनू जो हिकिड़ो किस्सो आहे। लोक कहाणी जेका ॿारनि जे लाइ हिकिड़ी कहाणी ठाही वञे थी। ऐं आखाणी दोस्तों उन खे चइबो आहे जंहिं लिखियलु टुकड़े में असांखे सबक़ु मिले। त इन टुकड़े मां असांखे हिकिड़ो सबक़ु मिले थो त असांखे कांउ वांगुरु वॾाओ न करणु घुरिजे ऐं गुरूर न करणु घुरिजे। जेकॾहिं कांउ वांगुरु असां गुरूर कंदासीं त असां कॾहिं बि कामयाबु न थींदासीं। त इन खे असां दोस्तो चवंदासीं त हीअ कहाणी बि कोन्हे, लोक कहाणी बि कोन्हे, हीउ किस्सो बि कोन्हे, हीउ छा आहे, आखाणी आहे। दोस्तों, सुवाल नंबर ॿियो आहे, कांउ जो मोइनिस चूंडियो। कांउ जो यानी तव्हां फेमिनाइन ऐं मस्कुलाइन पढ़िया हूंदा। कांउ यानी हिकिड़ो नर आहे, त इन जो मादी यानी मोइनिस छा थींदो, कांवणी थींदो, कांउ थींदो, कांव थींदो या कांगी थींदो। त दोस्तों, इन जो करेक्ट ऑप्शन आहे कांवणी। दोस्तों, उन खां पोइ हेठि ॾिनल शाइरी पढ़ी सुवाल नंबर 3 खां 4 जा मुनासिब जवाब चूंडियो। हाणे अचोड़ी भेनर रांदि रचायूं, नंढड़ी गुॾड़ी खे परणायूं, अचो गुॾीअ खे ज़ेवर पायूं, भर्त भरियल पोशाक ढकायूं, गुलनि फुलनि जी सेज विछायूं, ॾाज ॾियूं ऐं घोर घुमायूं, गॾिजी गीत ख़ुशीअ जा ॻायूं, नंढड़ी गुॾड़ी खे परणायूं। त इन्हनि जा सुवाल आहिनि। सुवाल ॾिसूं था असां कहिड़ा आहिनि। त हिते इन्हनि सुवालु ॾिनो आहे त हिन शाइरी में इस्तेमालु थियल लफ़्ज़ घोर जो हम माना लफ़्ज़ चूंडियो, यानी घोर जी माना छा आहे। त सदको वञा, घोर वञा। त दोस्तों, घोर लफ़्ज़ जी माना आहे क़ुर्बान थियणु। पर हिते टैक्स में ॾिठो
त हिते चए थो गुलनि फुलनि जी सेज विछायूं, ॾाज ॾियूं ऐं घोर घुमायूं। त हिते इन जी कुर्बान माना न पई निकिरे। एक्चुअली में जेका घोर वञण जी माना आहे कुर्बान थियणु, ठीकु आहे, पर हिते इन जी माना निकिरंदी, आई थिंक जेका इन जी माना निकिरे थी उहो निकिरे थी निहारणु। ॾिसो गुॾड़ी खे छा चवंदा, गुलनि फुलनि जी सेज विछायूं, ॾाज ॾियूं ऐं घोर घुमायूं, ॾाज ॾेई पोइ उन खे वरी ॾिसंदा आहिनि। ॾिसो हिते जेका कुर्बान वारी हिते माना सेंसिबली हिकिड़ो सेंस न पियो ठहे। ही सिटूं शाइरी जी कहिड़ी सिनफ़ सां वास्तो रखनि थियूं? बेत आहे, सहरो आहे, गीत आहे, नज़म आहे। त ही जेको आहे ही आहे सहरो आहे। सहरो जेके दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त शादी में जेके बि छा चवंदा आहिनि गीत वग़ैरह ॻाइबा आहिनि, यानी सहरा ॻाइबा आहिनि। सुवाल नंबर 5 आहे, 5 खां 6 जा मुनासिब जवाब चूंडियो। लफ़्ज़ आहे जेतोणीकि जो मक़सदु सम्झायो। जेतोणीकि लफ़्ज़ जी माना छा आहे? इन खां सवाइ या उन खां पोइ या उन हूंदे बि या उन खां अॻु बि। हाणे लफ़्ज़ जेतोणीकि जी माना छा आहे? त लफ़्ज़ जेतोणीकि जी माना आहे उन हूंदे बि। ओरिजिनल फ़िक्रनि मां इस्लाह चूंडियो। इस्लाह यानी ईडियम, ठीकु आहे। त हेठिन मां ईडियम कहिड़ो आहे? हेठिन फ़िक्रनि मां इस्लाह चूंडियो त मददगार थियणु, इहो बि ईडियम कोन्हे। हिकिड़ो वोबा इल्ज़ाम लॻणु, इहो बि हिकिड़ो ईडियम कोन्हे। नुक़सानु सहणु, इहो बि हिकिड़ो वोबा, इहो बि ईडियम कोन्हे। अखि ॾेखारणु, त अखि ॾेखारणु हिकिड़ो ईडियम आहे। क्वेश्चन नंबर 2 में इस्लामियात ऐं एथिक्स जे हवाले सां आहे। क्वेश्चन नंबर 2 में चए थो रिज़्क़ हिलाल की तलाश फ़र्ज़ी इबादत के बैद। रिज़्क़ हिलाल जी तलाश फ़र्ज़ी इबादत खां पोइ सवाब है। त इन जो ऑप्शन जेको करेक्ट आहे उहो आहे बी, ठीकु आहे। ऐं ॿिए जो आहे हज़रत उद्रीस का कौन सा पेशा था, या हज़रत उद्रीस जो कहिड़ो पेशो हो। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे दर्ज़ी। त हज़रत जेके उद्रीस हुआ उहे दर्ज़ी हुआ, ठीकु आहे। सुवाल नंबर 3 आहे, सिंध ते हमले जे वक़्तु मोहम्मद बिन क़ासिम केतिरे मुंजनीकनि पथर उछलाइण वारियूं मशीनूं हुयूं? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 6D। दोस्तों सोशल स्टडी, करंट अफेयर एंड जनरल नॉलेज। हिते पाकिस्तान के झंडे में ग्रीन रंग क्या ज़ाहिर करता है, या पाकिस्तान जे झंडे में साओ रंग छा ज़ाहिर कंदो आहे? त दोस्तों इन जो करेक्ट ऑप्शन आहे ख़ुशहाली। छा थो ज़ाहिर करे? ख़ुशहाली। सुवाल नंबर 2 आहे मुग़लूं। सुवाल नंबर 2 आहे मुग़लनि सिंध ते पंहिंजी सल्तनत में कॾहिं शामिल कयो? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 1519 ईस्वी, यानी ए। इन जो करेक्ट ऑप्शन आहे ॿिए जो ए। सुवाल नंबर 3 आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह 14 नुक़्ता कॾहिं पेश कया? त इहो आहे, इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए, नेहरू रिपोर्ट के बैदि, नेहरू रिपोर्ट खां पोइ। दोस्तों उन खां पोइ आहे पोर्शन इंग्लिश। इंग्लिश बि हिकिड़ी लैंग्वेज आहे, ऐं लैंग्वेज में जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो इहो इन्हनि जो हिकिड़ो सिस्टम आहे त इन्हनि हिकिड़ो टैक्स ॾिनो आहे, ऐं उन टैक्स खे ई पढ़ी उन्हनि सुवालनि जा जवाब ॾियणा आहिनि। त हिते आहे द फ्लड ड्यूरिंग द, त इन टैक्स खे पढ़ी ऐं हेठिन सुवालनि जा जवाब ॾियणा आहिनि। त पहिरियों लफ़्ज़ आहे 1000 इनफैक्ट 1000 ऑफ पीपल पीपल। त इन जो छा चवंदा आहिनि, सेनोनियम छा थींदो, या इन जा हम माना पाण चऊं हेठिन मां कहिड़ो लफ़्ज़ जेका इन जो थींदो? त काउंटलेस पीपल इहो बि कोन्ह थींदो। काउंटलेस पीपल यानी अणगणिया माण्हू, ऐं मथां इन्हनि ॾेई छॾियो आहे 1000 यानी ॻणप में इनफैक्ट 100 ऑफ 1000 एज़ मैनी पीपल एज़ यू कैन थिंक, जीअं माण्हू सोचनि ईअं। इहो बि इन जो ऑप्शन कोन्हे, न ए आहे न सी आहे। बी में अ लार्ज नंबर ऑफ पीपल या अ लॉट ऑफ पीपल। त अ लॉट ऑफ पीपल बि जेका हिते मैच न पियो थिए, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे
अ लार्ज नंबर ऑफ पीपल। ठीकु आहे। दोस्तों ॿियो नंबर आहे वर्ब लॉस्ट यूज़्ड सेकेंड सेंटेंस ऑफ द पैराग्राफ इज़ सेकेंड फॉर्म पास्ट इंडिफिनिट ऑफ। त लफ़्ज़ लॉस्ट जेको आहे इहो पास्ट इंडिफिनिट टेंस आहे, यानी वर्ब जी ॿी शिकिल आहे लूज़ जो, लॉस जो, लास्ट जो या लॉस जो। त इहो कंहिंजो आहे? इहो छाजो थींदो? इहो थींदो डी जो। इन जो करेक्ट ऑप्शन आहे डी, लूज़ जो। ठीकु आहे। सिनोनिम वर्ड्स हैविंग द सेम मीनिंग। त दोस्तों सिनोनिम छा खे चइबो आहे? सिनोनिम यानी अहिड़ा लफ़्ज़ जिन जी माना साॻी हुजे। त हिते आहे मूनसून। मूनसून छा खे चइबो आहे? मूनसून यानी अ पीरियड ऑफ हैवी रेन, यानी तेज़ बरसातनि जा जेके ॾींहं हूंदा आहिनि उन खे मूनसून चइबो आहे। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए, सीज़न। सीज़न यानी मौसम। जेके 4 सीज़न्स हूंदियूं आहिनि, जेके पाकिस्तान में प्रोबली 4 सीज़न्स आहिनि, विंटर, समर, ऑटम एंड स्प्रिंग। त इहे 4 मौसम्स आहिनि। त इन जो सिनोनिम छा आहे दोस्तों? हिते ॾिसो इन्हनि मुंझाईंदड़ सुवालु रखियो आहे। मुंझाईंदड़ सुवाल जीअं सीज़न जो सिनोनिम विदर्भ आहे, क्लाइमेट बि आहे, एनी ऑफ द 4 मेन पीरियड्स ऑफ द ईयर्स। त इन जो दोस्तों करेक्ट जेको ऑप्शन आहे उहो आहे बी, एनी ऑफ द 4 मेन पीरियड्स, यानी 4 जेके अहम जेके उन जा पीरियड्स आहिनि उन खे सीज़न चइबो आहे। एंटोनियम दोस्तों, एंटोनियम लफ़्ज़ जी माना आहे ज़िद, जेको उन जो अपोज़िट हुजे। त लफ़्ज़ आहे फ्रेंड। फ्रेंड जो अपोज़िट छा आहे? इहो आहे डी, एनिमी। एनिमी चइबो आहे दुश्मन खे। त दोस्त जो ज़िद छा आहे? दुश्मन। लॉस्ट। लॉस्ट माना विञाइण। त इन जो अपोज़िट आहे फाउंड, यानी ॻोल्हण। त इन जो आहे करेक्ट ऑप्शन आहे बी, यूज़ ऑफ प्रीपोजिशन। यू ऑलवेज़ डू योर वर्क एट द टाइम। त हिते प्रीपोजिशन लॻंदो एट। 8 आहे आई शैल बी वेरी केयरफुल, बी फॉर द फ्यूचर। त इहो हो इंग्लिश। हाणे आहे मैथमेटिक। त दोस्तों मैथमेटिक जे हवाले सां मां तव्हांखे ख़ाली MCQs ॿुधाईंदुसि त मैथमेटिक में कहिड़े क़िस्म जा सुवाल हूंदा। त दोस्तों मैथमेटिक में पहिरें सुवाल जो करेक्ट ऑप्शन आहे बी। ॿिए सुवाल जो करेक्ट ऑप्शन आहे वर्टेक्स, यानी ए। टे सुवाल जो करेक्ट ऑप्शन आहे सी। हाणे लास्ट जेको इन जो पार्ट आहे उहो आहे साइंस। ठीकु आहे। विच ऑफ द फॉलोइंग मे काज़ फ्लू, यानी फ्लू जो कारण हेठनि मां कहिड़ो थिए थो? बैक्टीरिया थिए थो, प्लांट थिए थो, वायरस थिए थो या फिंजाई थिए थो? त दोस्तों इन जो करेक्ट ऑप्शन आहे वायरस, जेको फ्लू इन्फेक्शन चऊं या फ्लू जेको वायरल डिज़ी आहे हिकिड़ो। फ्लू जेको छा आहे? वायरल डिज़ी आहे। ॿियो आहे द पार्टिकल्स इन लिक्विड हैव द फॉलोइंग मूवमेंट्स। इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, मूव रैंडमली विथ लिमिटेड स्पेस। ओके। क्वेश्चन नंबर 3 है, 2 bulbs are connected in the parallel circuit. 1 bulbs below blast. What will happen to other bulb? तो दोस्तों इन जो करेक्ट ऑप्शन यानी टे जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे डी, गिलो हाइट। लास्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ नॉट नेचुरल सैटेलाइट। चए थो हेठनि मां जेको कुदरती सैटेलाइट कहिड़ो कोन्हे, यानी जेको कुदरती सैटेलाइट न हुजे, त उहो आहे बी, कहिड़ो? स्पैटनिक। इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी। त दोस्तों इहो हो तव्हांजो छा चवंदा आहिनि PST जो सिंपल पेपर, जिन्हनि खे मूं तव्हांखे हल करे ॿुधायो। ऐं इहो बि पिणु ॿुधायो त जेके सिमिलर सुवाल हूंदा आहिनि, जेके मुंझाईंदड़ सुवाल हूंदा आहिनि, उन्हनि खे बि थोरो नज़र में रखिणो आहे। ऐं पेपर कहिड़े क़िस्म जो हूंदो ऐं पेपर में कहिड़े क़िस्म जा सुवाल हूंदा आहिनि, इहो बि मां तव्हांखे पिणु क्लियर ॿुधायोसीं।
होपफुली तव्हांखे मुंहिंजो ही वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो आहे ऐं अहिड़ी क़िस्म जा वीडियो तव्हां चाहियो था त तव्हां वटि ईंदा रहनि ऐं तव्हां उन्हनि मां तमामु घणो फ़ाइदो हासिलु कंदा रहो त हाणे त उन लाइ तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सब्सक्राइब सां गॾु हुते भर में जेका घंटी हूंदी उन खे प्रेस करे वठो त जीअं तव्हां वटि असांजी अचण वारी वीडियो जल्द खां जल्द पहुची सघे। त दोस्तो मिलूं था GST वारे PDF में। तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे भाउ चेतन दास भील खे ॾींदो इजाज़त। जेॾां पेर तेॾां ख़ैर, सिन सलामत, साथ सलामत, अल्लाह निगहबान।